जिन्हनि ही कहाणी भोतार साईं रखियो राजपर जे वालिद मरहूम मोहम्मद सिद्दीक़ राजपर जी आहे, जेको ॻोठु वॾे वाणी लॻ मोहन जो दड़ो में रहंदो हुयो। मोहम्मद सिद्दीक़ राजपर इरीगेशन में हेड ड्राफ्ट्समैन हूंदो हुयो। मोहम्मद सिद्दीक़ राजपर जो तालिक़ु ज़मींदार घराणे सां पिणु हुयो। हू संदसि तालीम इंटर हुई। मोहम्मद सिद्दीक़ राजपर ऑफिसर हूंदे कॾहिं बि आकड़ या का वॾाई न रखी। मोहम्मद सिद्दीक़ राजपर यारवेस शख़्सियत हुयो। हू हर वक़्तु ग़रीबनि यतीमनि जी मदद कंदो रहंदो हुयो, कॾहिं बि हुन पैसे खे अहमियत न ॾिनी। मोहम्मद सिद्दीक़ राजपर जूं ॻोठ में चंद माण्हुनि सां मुहबतूं पिणु हुयूं, जिन में सॼण राजपर, जेको हिन वक़्तु लाड़काणे में इरीगेशन में STO पिणु आहे। ॿियो फ़क़ीर मोहम्मद मेहर राजपर मरहूम मोहम्मद सिद्दीक़ राजपर जा कुड़मी दोस्त हुया, पर उनखे पंहिंजे घर जो फ़र्ज़ंद पिणु सम्झंदा हुया। ही उहे हुया जिन सां मरहूम सिद्दीक़ राजपर जी घणी लॻंदी हुई। मरहूम सिद्दीक़ राजपर ख़ुशि मज़ाज ऐं हर वक़्तु चपनि ते मुस्कुराहट रखंदड़ शख़्स हुयो। हू मस्जिदनि में तोड़े मदरसनि में ॿार पढ़ाइण, हाफ़िज़ पढ़ाइण, रस्तनि में नलका लॻाइण, मुसाफ़िरनि खे मानी खाराइण ऐं ख़ासि पंहिंजे पुट भोतार साईं रखियो राजपर खे हिदायत कंदो हुयो त मौत बरहक़ आहे। मुंहिंजे मरण खां पोइ कंहिं बि दर आयल खे मानी खाराइण खां कॾहिं न घबराइजां। महिमान ऐं मुसाफ़िर पंहिंजो नसीबु पाण खणी ईंदा आहिनि। ऐं उन जी ख़ासियत हूंदी हुई त हू हर कंहिं खे गॾु खणी हलंदो हो। रमज़ान मुबारक महीने में सभिनी दोस्तनि पाड़ेसरनि जे दर वञी चवंदो हो त मूं वटि रोज़ा रखो। मरहूम सिद्दीक़ राजपर 53 साल जे जमार में वफ़ात करे वियो। संदसि ऑफिसनि जे चकरनि में कराची, हैदराबाद, कॾहिं इस्लामाबाद, गरम खाधनि ऐं घणे सफ़र जे करे गुर्दा फेल थी विया, जंहिं करे डायलिसिस थींदे सुबुह जो 6 वॻे सूमर जे ॾींहुं 12 बजे 2007 में हमेशह लाइ विछड़ी वियो। पर उन जूं यादूं अॼु बि दोस्तनि, रिश्तेदारनि ऐं फैमिली मेंबरनि संदसि संभाले रखियूं आहिनि।